साईं दीदार रिंद साहब खे बि अगरि इहा मालूमात हुजे क़सीदनि वारी जेका अहल बैत जी शान में उसा जलाल चांडे माना चया ऐं कलाम चया जेके इमामनि जे बारे में, हज़रत अली साईं जे बारे में, हज़रत इमाम हुसैन जे बारे में, इमाम मेहदी जे बारे में ऐं बीबी ज़ैनब जे बारे में, जेके बि माना इहे जेके शख़्सियतनि जे बारे में, जेके अहल बैत जी शख़्सियतनि जे बारे में चया, उन्हनि जी शान में ॻाया, उन्हनि जे बारे में मालूमात खपे। अदा कसीदा त कामरान जानी खोड़ ॻायल आहिनि, जाम आहिनि, जेके ॻणत खां या यादि करण खां मथे आहिनि। 512 अवामी केसठ कसीदा अथव सॼी। अली अली सुन तू मेरी जिंदड़ी दा सवाल, बुले शाह जो कलाम लॻल अथसि, इश्क न डरदा मौत कोलूं, ऐं दुआ कर दुआ कर दुआ करण वारा, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, क़बर में कुर्सी हूंदी मौला अमीर जी। ऐं बाक़ी जेके आम जेके आहिनि कलाम, मोहम्मद मिठो महराज वियो ख़ासि खावंद जे करे, घोट चढ़ घोड़े मोहम्मद, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, अॻवान मोमिननि जो मुश्किल कुशा अली आहे, हर गम में मोहम्मद जो गमटार अली आहे। कोई अहिड़ा जाम आहिनि था। गाज़ी चयो ॾे मोकल मैदान में वञा मां, इहो बि ॻायल आहे, कादन नूहाणी जो कलाम आहे। पोइ अहिड़ा कसीदा जाम आहिनि था जेके ॻणत खां मथे आहिनि, जेके यादि आहिनि त उन्हनि जा तव्हांखे नाला वठी ॿुधायासीं, जेके बाद में यादि आया त पोइ हाज़िर वरी ख़बर ॿुधो। दरवेश चए थो जंहिंजो मुर्शिद रहबरा उन ॻाल्हि ते पुछाणो बि न थींदो। बराबरि मोमिनी दौड़ जो मुर्शिद अॻे ते कुर्सी विझी वेंदो। छा थो चए, वो कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी, कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी, उते काई ताकत न है, उते काई ताकत न है, बुनकर नकीर जी। अदा दीदार रिंद साहब अहिड़ा क़सीदा उस्ताद जा ॿुधायो जेके पंहिंजे वक़्त में तमामु घणा मशहूरु थिया ऐं तमामु शोहरत माणी, ऐं उहे झर झंग में माना ॿुधिया विया, ऐं तव्हां बि उन्हनि खे पसंदि था कयो, या पंहिंजी पसंदि बि ॿुधायो। दादा इहे जेके सॼा ॿुधाया मां, इहे त अरूज ते हलिया, पंहिंजे वक़्त में मशहूरु हुया, असांखे त बेहद पसंदि आहिनि, तॾहिं त मां तोखे ॿुधाया था कामरान जानी। बाक़ी हाणे हर कंहिंजी पंहिंजी सोच, पंहिंजी पसंदि हूंदी आहे, असांजी पसंदि त ईअं आहे जो तोखे ॿुधायासीं। हाणे बाक़ी ॻायल त जाम आहिनि, उन्हनि जा कंहिंजा नाला आया कंहिंजा न बि आया, पोइ उन्हनि जी गारंटी न आहे। बाक़ी इहे त तक़रीबन मशहूरु हुया। अदा हिकिड़ो इहो न वेंदी भेण हुसैन दी, हिकिड़ो इहो, ऐं ॿियो बीही बीही वाट ते बाबा जाॾे काॾे जांचा थी, इन्हनि जे बारे में तव्हांजी राय कहिड़ी आहे? इन्हनि जा शाइर कहिड़ा आहिनि? बीही बीही वाट ते बाबा जाॾे काॾे जांचा थी, मुंहिंजे ख़्याल में गुलाम नबी मैसर जो कलाम आहे। तव्हां शाइर जो पुछियो, वेंदी भेण हुसैन दी वेण करे, इन्ही जे शाइर जी मूंखे ख़बर न आहे, अदा यादगीरो घटि आहे। बाक़ी वालिम 19 में बि लॻल आहे, वालिम 18 PRC में बि लॻल अथव, चेक कयोसि हुते, डबनि ते लॻल हूंदा आहिनि शाइरनि जा नाला, या बाबू अब्दुल अज़ीज़ खे ख़बर हूंदी, उहो डबे ताईं तव्हांखे जांच करे ॾींदो। वैसे त मां पहिरें वाइस में तव्हांखे ॿुधायो त कसीदा जाम आहिनि, मक़बूल सभु पंहिंजे वक़्त ते रहिया, तक़रीबन हलिया त मक़बूल ऐं मशहूर सभु अदा। माशाल्लाह साईं, तमामु बहितरीनु। साईं उस्ताद जलाल चांडो जेको अहल बैत जो माना परिस्तार हो, सफ़ा हुबदार हो, ऐं अहल बैत सां तमामु घणी अक़ीदत पियो करे, दरवेशनि खे बि मञण वारो हो, पर अहल बैत जो तमामु माना हिकिड़ो उशाक हो, प्यासी हो, ऐं हुन सां तमामु घणी उस्ताद जलाल चांडे जी हुब हुई। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब, असांखे मालूमात खपे उस्ताद जलाल चांडे जे हिसाब सां, त उस्ताद जलाल चांडे जेके न अहल बैत जी शान में केतिरा जेके कसीदा चया ऐं केतिरा कलाम ॻाया,
ऐं उन्हनि में कहिड़ा कलाम जेके हुआ नायाब हुआ, जेके तव्हांजा बि पसंदीदा हुआ ऐं अॼु ताईं आहिनि? हा दा भाऊ कामरान जानी, उम्मीद ख़ैरियत सां हूंदो। हा, इहो तव्हां सवाल कयो, ही कसीदो असांखे यादि अची वियो जलाल चांडी साहिब जो ॻायल। ही कसीदो मक़सदु मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं अजीब कैफ़ियत में जलाल चांडियो साहिब हिन कसीदे खे पंहिंजे वक़्त में ॻायो। छा त उहो वक़्तु हूंदो, छा उहा घड़ी हूंदी, छा ज़हन में जलाल साहिब जी जेको आहे सो सोच हूंदी, ऐं सिर्फ़ु हिकिड़े दर्द भरे अंदाज़ सां पंजतन जे कसीदे खे पेश कयईं। ऐं हिन कसीदे जो मुंड में अब्दुल करीम ज़रदारी जो जहिड़ी तरह आलापन सां दोहिड़ो, वरी ओड़े अंदाज़ सां जलाल चांडी साहिब दोहिड़ो ॾिए थो अनवर साईं जहानपुर हुटकी वारनि जो। ऐं ही कलाम चवनि था पिया, ही कलाम जीअं भाऊ दीदार अली चयो त मुख़्तलिफ़ अंदाज़ में ॻाए, मुख़्तलिफ़ धुनुनि में तर्ज़ुनि में ॻाए, मुख़्तलिफ़ कैसेट ऐं महफ़िलनि में घणो ॻाए। पर जलाल चांडी साहिब घणो ॻायो आहे कसीदा, पंजतनी कलाम, ठीकु आहे न साईं, हमदो नात जी हिसाब सां बि कलाम खोड़ ॻाए। निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, घोट चढ़ घोड़े मोहम्मद, तोखे वठणु आयो आहियां, सभु जो सभु मशहूरु कलाम, इहे सभु शयूं थियूं, कसीदा चऊं, पंजतनी कलाम चऊं, ठीकु आहे न साईं, ऐं मशहूरु थिया। ऐं इहा ॻाल्हि सही आहे, तव्हां जीअं चओ था त हू दिलि सां ॻाईंदो हो, ॿियनि कलामनि खे बि दिलि सां ॻाईंदो हो पुराणे दौर खां वठी, छो त शाइरी ऐं धुन ते हू ध्यानु ॾींदो हो, पंहिंजे शौक़ सां ॻाईंदो हो। ऐं ख़ासि करे ही गाना, ही कसीदा त अञा ई वधीक बहितर लगाव सां ॻाईंदो हो, ऐं इन करे वणंदा आहिनि। ख़ासि ही असांखे, मूंखे हिन पूरी महफ़िल जेका आहे 7 नंबर वाल्यूम में असां अपलोड कयोसीं, हिकु अजीब मतिलबु लॻंदी आहे त कहिड़े अंदाज़ सां हुन ॻाई आहे। इहा ई म्यूज़िक, इहो ई साज़, अहिड़ो आवाज़ सां रिकॉर्ड थियल आहे जो दिलि जेको आहे न किथे वञी पुॼंदी आहे, सोच दिमाग़। बहरहाल तमामु बहितरीनु अदा तव्हांजो। कामरान जानी कसीदा या अल्लाह तोखे नेकी ॾे, जलाल चांडे जेके मनक़बत मोहम्मद जे शान में, अली साईं जे शान में ये ॻाया कसीदा, या माने नुहा अहल बैती पंजतनी कलाम जेके बि आहिनि, जेके ॻाया आहिनि, उन जे सुरनि जी त असांखे ख़बर न आहे। पोइ उहे कोयारो में बि ॻायईं, भैरवी में बि ॻायईं, ऐं अल्लाह तव्हांखे नेकी ॾे पीलो आहे, तिलिंग आहे, पोइ उन हर सुर में ॻायो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां पुछा कई इहा त बाबा हाणे ॿिनि फ़नकारनि में जलाल चांडे में कहिड़ो फ़नकार फ़र्क़ु आहे, त इहो ईअं आहे, उहो सुर कहिड़ो बि कंदो आहे न, फ़र्ज़ु कर कोहारो सुर कयो जलाल चांडे, त आम जेको अनाड़ी माण्हू ॿुधंदो त उनखे इहो महसूसु थींदो त यार जलाल चांडे सुर कोहारो में ॻाए थो, ठीकु आहे न। आऊं को ॼाणा पंध केच जो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब आहे, उन बि ॻायो आहे, ॿियनि ॻाइणनि बि ॻायो आहे, वरी जलाल चांडे जो ॻायो आहे त वरी उन माने सफ़ा हिकिड़ो साफ़ करे ॻायो आहे कोहारो। और सुर ते जेको आहे उहो पंहिंजे ते क़ाबू रहियो आहे, कहिड़ो बि सुर उन कयो आहे, उन ते क़ाबू रहियो आहे। हिकिड़ा फ़नकार हूंदा आहिनि सिर्फ़ु कोहारो क़ाबू करे ॻाईंदा त ॿिए ते एतिरो उन जो कंट्रोल न हूंदो। जलाल चांडे जी ख़ासियत इहा हुई
त उहो हर कलाम ते हर धुन ते तिरस ते मन काबू थी मन उन ते जीअं सवार चढ़े घोड़े ते जाॾे फेराए ओॾे फेरे ईअं माने उहो मन राग ॻाईंदो मन सवार थी करे राग ते चढ़ी करे। ठीकु आहे न ता इहे असांजी त सोच इहो कमु करे थी। बाक़ी हाणे परस्तारी आहे पोइ हर फनकार जो परस्तार आहे पोइ कोई कंहिंजो आहे कोई कंहिंजो आहे माना असां हिन जा परस्तार आहियूं त असांखे हिन जी एतिरी मालूमात ज़रूरु आहे।